नए कोट जे धरती ते हिकिड़े ज़ालिम पुट पंहिंजी माउ जी लज लुटिया कहे लज लुटण वारो पुटु अम्मा के कहिड़ी ख़बर त न बेगैरत के मां 9 महीना पेट में कीअं सांडियो जीजल के कहिड़ी ख़बर 2.5 साल मां इन बेगैरत के थनियो कीअं पियारी कीअं मां हिन जा गंद धोता मुंहिंजे जुमले ते नज़र कंदो हलजां अल्लाह जो वास्तो थी मां जंहिंजे करे मिसाल थो ॾियणो चाहियां उन मिसाल खे ॾिसजां जंहिं दौर में अम्मा जी इज़त महफूज़ कोने का जंहिं दौर में अम्मा जी इज़त महफूज़ कोने पुट माउ जे इज़त में हथ विझे भाउ भेण जे इज़त में हथ विझे पीउ धीउ जे इज़त में हथ विझे तोखे तो चवणो चाहियां ॿुधाए न दौर में नियाणी विहारणो काथे जाइज़ आहे अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ज़ालिक मसलुहुम फित्तौरात व मसलुहुम फिल इंजील वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मक़ामिल आखर वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां साईं ते दुरूद पाक पढ़ो। सभी साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व औलादिही व आले बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम यारो देर जे इलाइक़े जा दोस्त वो मुसलमान भाइरो रब करीम जा तव्हां सां गुनहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं करीम रब तव्हां असांखे असांजे भाउ मोहम्मद अवेस जे शादीअ वारे ख़ुशीअ जे मौक़े ते रब साईं हिन रहमत ऐं बरकत वारी महफ़िल मजलिस में घुराए करे क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। असांजे भाउ घोट खे लख लख मुबारकूं हुजनि। ॿारनि खे थोरो बस तक करायो। अब चुप करे वियो बाबा।
घोट के लख लख मुबारकूं हुजन। अल्लाह साईं जंहिंजे दिल जी तमन्ना पूरी कई, उन्हनि जे वॾड़नि खे भी लख लख मुबारकूं हुजन। अल्लाह साईं जिन खे पंहिंजे बच्चे जूं ख़ुशियूं अखियुनि सां ॾेखारियूं, मां वरी उन न्याणीअ जे वालिदैन वॾड़नि खे भी डबल डबल मुबारकूं ॾींदो आहियां। अहिड़े पुरफ़ितन दौर में जंहिंजे कुलनि तां अल्लाह न्याणीअ जो ॿारु लहरायो। जलसे जो उनवान शान अलीउल मुर्तज़ा है, पर चूंकि शादीअ जो मौक़ो, शादी गुज़री वई आहे, पर मां इहो ई तो सोचां त शादी ऐं निकाह जा फ़ाइदा, शादी न कराइण जा नुक़सान इन ते बयान कयां या मुर्शिद अली साईं जे उनवान ते बयान कयां। शल अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असांखे भी इहा तौफ़ीक़ ॾे जो पंहिंजनि बचड़नि जे ख़ुशियुनि जे मौक़नि ते अल्लाह जो क़ुरान पढ़ायूं। हेड़े फितने वारे दौर में शादीअ जे मौक़े ते दुहल बंदि करणो, सहरा बंदि करणो, ताड़ी बंदि करणो, इहो भी जहिड़े तहिड़े मुजाहिद जो कमु न आहे। नथा ॻाल्हायो अलाए सीओ आहे या वठंदो थो वञेव। अहिड़े फितने वारे दौर में जॾहिं शादियुनि जे मौक़नि ते असां ॻोठनि में वञूं था, शादियुनि वारे मौक़नि ते वञूं था, अल्लाह ॼाणे थो। ऐं मां हीअं चवंदो आहियां त असांजे ईमान जी ख़बर शादियुनि में पवंदी अथव। हा वासे असांजे ईमान जी ख़बर छा में पवंदी आहे? ॾाढियां कहिड़े मौक़े ते पवंदी आहे? हीअं त निमाज़ पढ़णु सवली, तस्बीह पढ़णु सवली, पहिरीं सिफ़ में बीहणु सवलो, हवा तकबीर ऊला में शरीक थियणु सवलो, पर अहिड़े ख़ुशीअ जे मौक़े ते शैतान सां मुक़ाबिलो करे क़ुरान जो उन टेम ते माहौल पैदा करणु हक़ीक़ी मोमिन त उहो आहे। न त असांजा चङा भला मोमिन मुस्लमान अहिड़े मौक़े ते ॿई हथ मथे करे बीह रहंदा आहिनि त साईं मां तव्हांजो आहियां, पर मुंहिंजी ॻाल्हि अॻिते हले। नथा ॻाल्हायो अलाए कोशिशि कंदुमि त इंशाअल्लाह जीअं तव्हांजो बि बचाव थिए, मिठड़ो मिठड़ो वाइदो हले। हा जवान माराइबा न, हा जवान माराइबा न, इंशाअल्लाह अल्लाह मालिक आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हर मुसलमान जी जिंदगी कुरान ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहकाम जे मुताबिक़ रब साईं शल गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शादियूं आका साईं भी कयूं, शादियूं अहल बैतन सगोरन भी कयूं, शादियूं असहाबन सगोरन भी कयूं। शल अल्लाह साईं असां जूं शादियूं, असां जूं गमियूं ईअं करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जीअं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं असहाबन जो हुकुम आहे। आमीन त चओ। बस मां इन पासे ॾे वञा ई नथो न, मां हज़रत अली साईं जे पासे ॾे फिरी आहियां। मां ॾिठुमि तव्हांजो हाल, मां ॾिठुमि तव्हां, मां मालूम करे मथां वेही करे ॿिनि लफ़्ज़नि में सम्झियुमि जेको तव्हां कंदो हेठि कयो न, मां चयो हिते कमज़ोर आहे, इन जे करे मां हज़रत अली साईं जे पासे ॾे फिरी आयुमि। अल्लाह रब्बुल आलमीन शल तव्हां असांखे आका जो सचो ग़ुलाम बणाए, असहाबन जो भी सचो ग़ुलाम बणाए, चो अहल बैतन जो भी सचो ग़ुलाम बणाए। आमीन चो। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम नव चाचा ॾिना हा। मुर्शिद अली साईं जी ॻाल्हि था कयूं। घणा? हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह साईं नव चाचा ॾिना हा। नवन चाचन मां हिकिड़े चाचे जो नालो जनाबे अबू तालिब भी आहे। चाचा घणा? उहे ॻाल्हायो भला जेके चाचनि सां ठहियल तो।
आवा उहे ॻाल्हायो जेके चाचनि सां ठहियल हो चाचा बि उहे ॻाल्हाइनि जिन भाइटनि खे भाउ जो हक़ु ॾेई छॾियो आहे भला होॾो फिरी न तव्हां हेॾे था चओ मिड़े ॻाल्हि त साॻी थींदी हे न हा सूर ज़ाहिर थींदा अञा बि त हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब करीम 9 चाचा ॾिना हा 9 चाचनि मां हिकिड़ो चाचो जंहिंजो नालो जनाबे अबू तालिब तवज्जो कयो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चाचा अणावा भी हलिया ॾुखिया भी हलिया पोइ भी महबूब सही जा लफ़्ज़ मुबारक अमुर रजुल सिन भी महबूब फरमायो चाचो अबे जी जाइ ते थींदो आहे अवा छा फरमायो हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था चाचो अबे जी जाइ थींदो आहे जॾहिं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचे के अबे जो मकाम ॾिनो आहे हाणे चाचे जे मथां फर्ज़ आहे त चाचो भी अबो थी ॾेखारे जॾहिं आका साईं चाचे के हेॾो मकाम ॾिनो चाचो अबे जी जाइ ते फरमायो त हाणे चाचे जे मथां फर्ज़ आहे त अबो मां त वाइज़नि में हे जुमिलो चवंदो रहंदो आहियां चाचन के भाइटिया प्यारा मामन के भाणे जा प्यारा पर हिकिड़ो नंढो शर्त आहे चाचन के भाइटिया तेसनी प्यारा हूंदा जेसनी भाइटिया पंहिंजे चाचन खां पंहिंजे अबे जो हक़ु न घुरनि सिंधी सम्झो था पोइ हा न बि नथा कयो घणो सी त ॿारे खां पोइ पवंदो हाणे एॾो सी लथो आहे हा वाह चाचन के भाइटिया तेसनी प्यारा न जेसनी भाइटिया चाचन को हक़ु न घुरनि पर जंहिं टाइम ते हक़ु घुरंदा वेंदा उन ॾींहं खां वठी करे ॼणो ॻाल्हाओ ॿोलाओ ई ख़तम ॿई पासा ॿुधे अल्लाह भाइटनि खे बि हिदायत नसीब फरमाए भाइटिया ॿिनि जे पेरनि ते किरिया पिया हूंदा पर चाचनि जे लाइ वॾा ॼण त पाण खे ॾोहारी छॾाईंदा इते त नौजवानो कंदो लोॾियो हिकु पासे जो त लोॾियो मां ॿई पासा हलंदुमि चाचनि खे बि अर्ज़ु रखंदुमि त भाइटनि खे बि मां अर्ज़ु थो रखां ओ भाइटिया हक़ु मिलंदो पर न पंहिंजे ज़ुबान खे नरम रखजांइ मिठड़ो हक़ मिठड़े जे लिहाज़ सां मिठड़ाईअ जे लिहाज़ सां ज़ुबान जे सचाईअ जे लिहाज़ सां आजिज़ीअ जे लिहाज़ सां कॾहिं बि चाचो हक़ु न खाई सघंदो जेकॾहिं भाइटो चाचे ॾे हली वञी करे चवे अबो बि तूं आहीं वॾो बि तूं आहीं जेकॾहिं इहो लफ़्ज़ चवे अबो बि तूं आहीं वॾो बि तूं आहीं तोखे न पटींदासीं तोखां न वठंदासीं ॿियो कंहिंखां वठंदासीं मुंहिंजी दिलि थी चवे इहे चाचे के लफ़्ज़ मोहे विझंदा चाचो भी चवंदो हक़ीक़त में चाचो चवंदो मुंहिंजा पंहिंजा बच्चा पोइ अवल तव्हां मुंहिंजा बच्चा पर हे वगड़नि में वेही करे ॿाहूं कुंजींदो आहे त अॼु वञा थो चाचे सां बंबला कबियूं पोइ हेॾे या होॾे पोइ हिनखे जरेब मिलंदो की न अठियासो ॾींदुसि अवा ॻाल्हाए न थोरो उते वेही करे ऐं अॼोके टाइम ते हिन दौर में चांहि कढण वारा त अञा घणा न ॾिसंदा त हे थोरो चाचा भाइटिया फिटलनि भाइटे खे चवंदा हाणे त जवान थिया हो सॼी ज़िंदगी चाचनि खाधो त वरी तव्हांखे कुझु बि नथो थिए उहो कांबू खानो थींदो हुते जो हुते अब हो छा चवंदो त सॼो ग़ैबी देरो मुंहिंजो आहे अड़े तूं मिसकीन आहे ग़रीब आहे हो तो को अधु चांहि जो कोप कढी वरी सुञाणींदई न ओ मुसलमानो तवज्जो कयो अल्लाह सही शल मूंखे भी दीन जी सही समझ नसीब फरमाए अवां के भी दीन जी सही समझ नसीब फरमाए मामन जे लिहाज़ सां मां अर्ज़ु थो रखां मामन जो भी भाणे जन सां तेसनी प्यार हूंदो जेसनी मामन खां भाणे जा अम्मा जो हिस्सो न घुरन जागो त थानी आ न था कयो अलाए आवाज़ है तेसनी मामन जो भी पासो वठबो हलबो भाणे जन जो भी पासो वठबो हलबो पर थोड़ो गालिन दे तवज्जो कंदा लो मामा मामन के भाणे जा तेसनी प्यारा जेसनी भाणे जा मामन को हक न घुरन जे कदे भाणे जन मामन को हक घुरियो त शादी गमी हर शे खत्म
ओ भाणे जा मैं तोखे भी जुमलो चयूं थो वञा ओ भाणे जा मैं तोखे भी जुमलो चयूं थो वञा तुझे अम्मा जा भार ने तुझा वडड़ान पंहिंजे ज़ुबान खे नरम रखजांइ पंहिंजे अखलाक खे आला बणाए जाए इंशाअल्लाह मुंहिंजी दिलि थी चवे तुझी ज़ुबान मिठी हूंदी तुझा मामा तोखे अम्मा जो हक़ छॾे ॾींदा आवाज़ सभु हिकु जहिड़ा न आहिनि अञा हिन धरतीअ ते अल्लाह जो ख़ौफ़ खाइण वारा आहिनि चओ अञा हिन धरतीअ ते अल्लाह जो ओ चाचा मैं तव्हांखे बि अर्ज़ु कयूं थो वञा ओ मामा मां तव्हांखे बि अर्ज़ु कयूं थो वञा हक़ न खाइजो पराओ हक़ जेकॾहिं तव्हांजे मथां रहिजी वियो दुनिया में बि तव्हांखे हक़ ॾियणो पवंदो त क़बर में बि ॾियणो पवंदो आख़िरत में बि ॾियणो पवंदो या ॻाल्हि सम्झ में अची वई हाणे थोरो ॻाल्हि खे अॻिते वधाईंदो अलाह महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह नव चाचा ॾिना नवनि चाचनि मां हिकु चाचे जो नालो जनाबे अबू तालिब वरी जनाबे अबू तालिब साईं खे अल्लाह 4 पुटड़ा ॾिना मां थोरो मथों ॻाल्हि इन जे करे खणंदो आहियां त थोरी ख़बर पवे आवाज़ थोरी अदा अब्दुल्ला पासी काथों जो अचे खैरपुर मीर जो चेनदा हो खैरपुर जे भरसां ठेड़ी शहर जो आ ठेड़ी शरीफ जो अच्छा ठेड़ी शहर जो चे हासे उतों जो आ मदरसो आ पो जी थोड़ो तारफ थींदो आ त गाल समझ में न ये ओ सोने अली से सा मोहब्बत करण वारा सोने अली से सा प्यार करण वारा थोड़ो गालियों याद कंदो हल जाए महबूब मुस्तफा करीम से जे चाचे के जनाबे अबू तालिब के अल्लाह 4 पुटड़ा ॾिना हिक पुट जो नालो जनाबे तालिब आ बे पुट जो नालो जनाबे जाफर आ 3 पुट जो नालो जनाबे अकीला नंढे में बुध जाए नंढे में नंढे पुट जो नालो मुर्शिद अलिया आवाज हाणे थोड़ो मूंखे सवाल जो जवाब ॾे मुर्शिद अली जन घणा भाइर ता ॾियां हेठियां बि ॿुधायो न उहे भाइर ॻाल्हाइनि जेके वाकई सभई पाण में ठहियल हो न था ॻाल्हायो ये न तो 4 हुजन तो एक जो डक हिकड़ो जो उत्तर मुंह एक जो ॾखिण एक जो ओलह एक जो ओभर जेस तरी शादी थियल न हुंदन त पो खणी हिक थावां में भी खाईंदा शादी खां पो हाणे जेको या नसीब ॻाल्हाई न ॻाल्हाए छो नवी तुम हेॾे होॾे रोड ते हलंदुमि बस हा बा बस वारे रोड ते इंशाल्लाह हेठि न लाइबो पर थोड़ा लफ़्ज़ त यादि कंदा ओ सुना तवज्जो कर मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला नो भारन मां भी चौथो नंबर वा काओ नंबर घणा भाइर पहिरें जो नालो छाए चिपी थियो न रड़ी बंद थी भेरो जा रहा वरी भी भेरो तो जा रहा वो छो त जलसे में अचूं था कुछ सबक याद कयूं वञूं हा जलसे में अचूं था मुझे उस्ताद मोहतरम मुझे मुरब्बी मुझे मुर्शिद हरस मीर मोहम्मद मीर अकवारो जे पहली फारसी को वठी करे दौरे हदीस तवाजे बेर शरीफ में गुजारी मां भी बुखारी शरीफ जे आखिरी हदीस हरस बेर वारन वडन रहमतुल्लाह अलैहि जन वट पढ़ियम पो असा जे मथों तवा न बेर शरीफ वारन जो हक वधिक पो मां चंदो आ बेर शरीफ वारा मुजा डाडा साईं समझो ता निस्बत केड़ी मुझे उस्ताद जो उस्ताद मना मुझे बेर शरीफ वारा मुझा डाडा साईं अल्लाह से शल अदब एहतराम नसीब फरमा आमीन चो तवज्जो कंदो वल जेका गाल अर्ज पो कयो शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जन पाण में टोटल 4 भाइर वडे जो नालो वरी भी दोहराया तो वडे जो नालो जनाबे तालिब बे नंबर भा जो नालो जनाबे अकील 3 नंबर भा जो भाव जो नालो जनाबे जाफरा चौथे जो नालो मुर्शिद अलिया अल्लाह जी अजीब कुदरत या मुर्शिद अली भाइरन में भी चौथो नंबर वा काऊ नंबर डाढिया शेरे खुदा भाइरन में भी चौथो नंबर आ यारन में भी चौथो नंबर वा
निस्बत यारन में भी चौथो नंबर एक यार जो नालो अबू बकर सिद्दीक आ, बे यार जो नालो उमर फारूक आ, टे यार जो नालो उस्मान गनिया, चौथे यार जो नालो मुर्शिद अलिया। थोड़ो बुधो थोड़ो बुध पोइते अचण जे करे चो इज्जत में फर्क। हाँ इन दिलबर को पुछा के कुरान पाक जे समूरन तफसीरन जो मुतालो कर, कुरान पाक जे समूरन तफसीरन जो मुतालो कर, बुखारी शरीफ जो मुतालो कर, मुस्लिम शरीफ जो मुतालो कर, सियासत अबू दाऊद तहावीरन समूरन किताबन जो मुतालो कर, तो के हिय गाल मालूम थींदई। तवज्जो कर, हिय गाल तो के मालूम थींदी मेराज वारी रात सवा लख नबी पहिरों पाता, मिठड़ो मोहम्मद करीम आखिर में पातो, जेको महबूब पछाड़ीअ में पातो आ, अल्लाह उनके समूह को अगते मुसल्ले ते बिहारियो आ। आका साईं आया पछाड़ीअ में पर बीठा, चो पछाड़ीअ में अचण जे करे नंबर में फर्क। ॿियो बि हिकिड़ो जुमिलो चई वञा, मेराज वारी रात में सबको केड़ो तो मिले, जमातन के अग में अचणो आ, इमाम के पछाड़ीअ में अचणो आ। गाल समझ में अचे थी? हवा इमाम जमातन के अव्वल अचणो आ, छो त सवा लख नबी अग में आया, आका पछाड़ीअ में। असां छा चवंदा आहियूं त इमाम आज़ान खां अधु कलाक अग में अचे, ओ मोटर भी हलाए, नुखा भी साफ़ करे, बुहारी भी दे, टैंकिन में पानी भी ॾिसे, हे छड़ो अचे अल्लाह अकबर करे भी अल्लाह करे छड़ो, लटन के मिट्टी न लगे, लटन के मिट्टी लगस इमाम ॾे पघार महीने जी चट। थोड़ो अॻिते हलां हला जो तव्हां ॻाल्हायो न, तव्हां हेॾो वारा त दिलि खोले करे जवाब ॾींदा, पर अॼु अलाह जो सुस्त था नज़र अचनि। हा वा ओ मुसलमानो, फ़क़ति हिकिड़ो जुमिलो तो ॿुधायूं वञाव, मेराज वारी रात मिठे मोहम्मद करीम जी इमामत ॿुधाए थी, जमाती अवल ईंदा, इमाम पछाड़ीअ में ईंदो। असां वटि कमु जुमे जे ॾींहुं उबतो थी वियो आहे। कीअं? असां ईंदासीं खुतबे वारे आज़ान वक़्तु, जंहिं महिल खुतबे जी आज़ान थियण वेठो हूंदो, घर वेठो मोबाइल ॾिसंदो, खुतबे वारी आज़ान ईंदी, भॼ भॼा वुज़ू अधु ॿान धोते अधु न धोते, अधु पेर धोते अधु न पेर धोते, अची जल्दी बीहंदो सिफ़ में, इमाम अञा खॿे पासे ॾे असलाम मस वराईंदो त पोइ हिते ॾिसंदो ॿ टे कुराड़ा बाक़ी ॿिया आहिनि ई न। हल भेणा जा बचाए हे काॾे विया जमायती, दुआ जे लाइ बि न वेठा। पोइ ॿुधो, दुआ निमाज़ जे मज़दूरी वठण जो नालो आहे। अब दुआ छा जो नालो आहे? मज़दूरी। तव्हांखे को अहिड़ो सुझे थो नौकरीअ वारो हिन तव्हांजे इलाइक़े में महीनो नौकरी बि करे पघार वठण बि, अञा 29 ॾींहं लिखंदो त मां बिस्तरे ते दाख़िल में पहिरीं तारीख़ चवंदो त मूंखे कुझु बि कोन्हो, मां ठीकु आहे, दागो त था न। ॾींहुं वीचारो सॼो ॾींहुं जेको महिनत मज़दूरी करे, उहो चवंदो त मां पघार न वठां, पोइ दुआ नथो घुरे, माना मज़दूरी नथो वठे न, पोइ मज़दूरी नथो वठे, पोइ कीअं थो चवे त मूंखे बरकत कोन्हे, सुकून कोन्हे। घुरेसि दुआ, दुआ घुरेसि, मज़दूरी वठेसि, सुकून बि ईंदई त बरकत बि पवंदई। ओ मुसलमानो तवज्जो कयो, अल्लाह सही शल मूंखे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अवां खे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वरी टी भी ॻाल्हि यादि रखजांइ, टी भी ॻाल्हि यादि रखजांइ, शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला न जेका पहिरीं घरवारी शादी कई महबूब मुस्तफ़ा करीम साईं जी न्याणीअ सां, शेर ख़ुदा जी शादी जो कराई वई बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला ना, वरी भेनुरनि में चौथो नंबर वा। शेरे खुदा भाइरन में चौथो नंबर, यारन खलीफन में चौथो नंबर, वरी शेरे खुदा जंहिं पाक घरवारीअ सां शादी कई बीबी फातिमा, उहा भेनुरनि में। गला थोड़ो विच ते ॿियो जुमिलो चई वञा, हिन ॿारनि खे थोड़ो मस्तु कराए। चंबो बबो न जाए चचाई छोरा सिधो घर दां था जन, पोइ मुड़ुसनि जे लाइ वेल आहे। अल्लाह वीचारा हर भर वीचारा असां यतीम मिले मिसकिन खे वीचारा छा करे सघंदा।
हे छोकरा सिधो ही दां था जन मुसा हे अशर पो जो हशर आ न मर्द सा न मुआ तू काथे हो मुझे बच्चे सा वेलो पो काथे हो इन करे जलसे में पियो लुड़ बुड़ हुंदो आ चंदा बाबा कुछ हो न बस अल्लाह जे आसरे पिया था हलऊं सिंधी त समझो था न था गालाय वाला हां सही ओ मुसलमानो तवज्जो कयो अल्लाह सही मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए अवां के भी अमल जी तौफीक अता फरमाए विच में बियो जुमलो पो चवण चाहियां इन धरती ते अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जड़ी काई पाक न्याणी कोने का ये अम्मा फातिमा सन जड़ी पाक न्याणी तवज्जो कर महबूब जूं न्याणियों भी पाक महबूब जूं घरवारियों भी पाक घर भी पाक शहर भी पाक महबूब मुस्तफा करीम सन जे हिक हिक शे पाक दे जकड़े नजर कंदे वरी बे पासे नो भी नजर कंदे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंजी पाक न्याणी बीबी फातिमा पढ़ाई बीबी फातिमा जी उम्र 15 साल या अब यह गाल समझे बीबी फातिमा जी उम्र घणी आका के सभई न्याणियों घणियों ॾाढिया आका सैया के 4 न्याणियों एक न्याणीअ जो नालो बीबी ज़ैनब बे नंबर न्याणीअ जो नालो बीबी रुकैया 3 नंबर न्याणीअ जो नालो बीबी उम्मे कुलसूम 4थे नंबर न्याणीअ जो नालो बीबी फातिमा महबूब सैया पहिरियों नंबर न्याणी पढ़ाई सीरत जे किताबन में जेको लिखियो पियो आहे उम्र 16-17 साल ॿियो नंबर न्याणी पढ़ाई उम्र 16-17 साल टियों नंबर न्याणी पढ़ाई उम्र 16-17 साल चौथो नंबर महबूब न्याणी पढ़ाई उम्र 15 साल या एडी पाक दामन पर आका सही अब वो दौर ए अडो के दौर में फर्क आहे कि न है मां नड़ो मिसाल जा हे जेके नड़ा छोकरा टच मोबाइल हलाइन था हे जेके नड़ा नड़ा टच हलाइन था मता इन जे वडन के अना गोड भी सीधी बदन न अचे एक पलांदो हेठ एक मथे मना जोरा जो का पोते चढ़ी विया न आवा अजा वडन के दिसने गोड एकड़ो पलांदो हेठ एकड़ो पलांदो मथे आवा पोयो पई लड़कंदी अगे मथे पलांदो गोड जो पो जडे इहो दौर आ थोड़ो बुध जाए मुझे लफ्जन के समझ जाए भी सही तो मां काथो लफ्ज चवा दो खणा काथो तो छजा काथो तो थोड़ो समझ जाए पो जडे एडो चालाकी होशियारी वारो दौर आ अन्या भी जेकड़े न्याणी न पणायो त पो कदे गाल समझ में दी आवा जुमलो समझो ओ मुसलमानो वडड़ा बैठा हो तवज्जो क्यों असा वट हालत या न्याणी जो मेरे 27 साल थी विंदी 28-30 साल थी विंदी वडड़ा मुझे लफ्जन के नोट कन जेके मैं लफ्ज चवण तो चाया असा वट न्याणी जो मेरे 25-30 साल थी विंदी अपे जे सुभान ता हे ही लफ्ज हुंदा अन्या मुझी न्याणी नंढड़िया वात मो खीर तो वहे हां 30 साल उम्र थी वेंदी अबो चंदो अञा मुझे न्याणी नंढड़ी आ मुझे न्याणी जे वात मो खीर पुट के 22 साल में न पढ़ाया ना पुट के 23 साल में न पढ़ाया न छोकरो जो वडो तो करे त नथो शादी कराए त न कमाई तो मैं पो पीउ के 800 जेके दिहाड़ी वाला मारन था उहे अला जागो दाला न था जा ओ जेको पुट तो चवे न ठीक है न शादी कराए पो 890 तो मैं कमाण हे जेके रोज तो के जान तो पियो आ छोकरा भी तेस्तनी पीउ के पैसा जन था जेसनी शादी कन अबे मोयो कम कढन शादी थी वे ते 8 दिन लावते अबो सिकंदो नवी तो मेडे ओडे रोड ते हला तो पर थोड़ो तवज्जो कर चाचो एकड़ो छोरा सत वजन काढे भले केडियूं हकला जो न बार थींदो किया वा बार बता नड़ो मिसाल मुके याद तो अचे ये एक जाए ते बेचारे 3 बार होजन ते एकड़े के बस कराए पोड़ो वरी बियो बार रोए हुन के बस कराए वेठो भी मुझे आडो जे मां दिसास पो खिलास पो मां जो चाचा इयो तो के वाइज बुधण न दींदई बार जे मोर साहब नाराज न थी मां जो न जे काडे वणऊ न पो खणा त घर वेलो हित खणिया वा तुजो वेलो हां चाचा मुके जे बा मोल साहब न पो खणा त घर मुझे ला वेलो खणिया वा त तुजो वेल मजो बा अल्लाह होडो बचाईंदे हिते वेठा वजन भला पो मिड़े तू जान छोरा जान मिड़े कम हलंदो पियो दुरू शरीफ पढ़
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। मुझे लफ्ज़न के नोट कजा अल्लाह जो वास्तो थी मां जेको बियो भी मिसाल तो ॾियणो चाहियां। जेके नौजवान इन्हनि जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी, इन्हनि इहा शइ पढ़ी बि हूंदी। अॼु खां 15 ॾींहं अॻु में थोरो मुंहिंजे ॻाल्हि खे नोट कर। अॼु खां 15 ॾींहं अॻु में नए कोट जे धरतीअ ते हिकिड़े ज़ालिम पुट पंहिंजी माउ जी लज लुटिया। कहे लज लुटण वारो पुटु आहे। अम्मा के कहिड़ी ख़बर त न बेगैरत के मां 9 महीना पेट में कीअं सांडियो। जीजल के कहिड़ी ख़बर 2.5 साल मां हिन बेगैरत के थनियो कीअं पियारी। कीअं मां हिन जा गंद धोता। मुंहिंजे जुमले ते नज़र कंदो हलजां। अल्लाह जो वास्तो थी मां जंहिंजे करे मिसाल थो ॾियणो चाहियां उन मिसाल खे ॾिसजां। जंहिं दौर में अम्मा जी इज़त महफूज़ कोने का, जंहिं दौर में अम्मा जी इज़त महफूज़ कोने। पुट माउ जे इज़त में हथ विझे, भाउ भेण जे इज़त में हथ विझे, पीउ धीउ जे इज़त में हथ विझे। तोखे तो चवणो चाहियां ॿुधाए हिन दौर में नियाणी विहारणो काथे जाइज़ आहे। अड़े बेहयाई वारे दौर में लज हली वही, शनास हली वही। ओ मुसलमान नाराज न थी जाए। माण्हू मुते नाराज थींदा आहिनि, खोले करे चवंदा आहिनि अब्बासी छड़ो न्याणियुनि जे पढ़ाइण ते वाइदो कंदो आहे, अब्बासी भेनरुनि जे हक़नि ते बयानु कंदो आहे, अब्बासी पीउ माउ जा हक़ ॿुधाईंदो आहे, अब्बासी व्याज शराब जे लिहाज़ सां बयानु कंदो आहे। ॿुधायो त सही भला कलामुल्लाह जा न्यापा मुसलमाननि खे न ॾियूं त ॿियो कंहिंखे ॾियूं? हे कंहिं आयो आहे, हे कंहिं आयो आहे? पोइ आयो बि असां ॾे आहे। असां हिन जा हुकुम हिक ॿिए खे न ॿुधायूं त ॿियो कंहिंखे ॿुधायूं? दावा साईं अल्लाह जो वास्तो दई वॾड़ा मारदो कयूं थो वञा। अल्लाह जो वास्तो दई वॾड़ा मारदो कयूं थो वञा। न्याणियुनि जे विहारण वारो टाइम कोन अथई, न्याणियुनि जे विहारण वारो टाइम कोन अथई। अल्लाह तोखे न्याणी ॾे, न्याणीअ जो ॿारो लाथियूं वञा। मां त अगरि हिकिड़े बुज़ुर्ग जो बयानु ॿुधो, तवजा कर बुज़ुर्ग जो बयानु, उन जा लफ़्ज़ तोखे ॿुधाइण थो चाहियां। बुज़ुर्ग जो जंहिं वटि न्याणी जवान थी वई आहे, न्याणी जवान थी वई, उथारण जी बि हिनखे ताक़त आहे, रिश्तो बि भलो आयो, पोइ बि न्याणी नथो उथारे, चए हिन जी इबादत कबूल न पवंदी। आका जे न्याणे को वधीक न्याणी त न आहिनि जो असां न्याणियुनि जा घरनि में मथा अछा करे छॾियासीं। ऐं घणी तकलीफ़ छाजी आहे ॿुधजाए। न्याणी छो नथो पढ़ाए? चए साईं महीनो बि नथो गुज़रे, मुड़ुस सां गॾिजी करे पीउ खे चवे थी त मुंहिंजो हिसो ॾे। माना हिनखे हिसे ऐं माल जी परेशानी आहे, तॾहिं न्याणीअ धीअ जी ज़िंदगी विञाए। बाबा साईं क़ुरान में लफ़्ज़ लिखियो पियो आहे, उहो यादि कर। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। रसूल जे सुन्नत को सवा कुछ न मिलंदई। जो आकाश जे सुन्नत को सवा अल्लाह अकबर। तवज्जा कर शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका पहिरीं शादी कई हुआ भेनरुनि में चौथो नंबर हुआ। अब हितों ॻाल्हि खुली न, हा हितों अॻिते न थो हलां, बस इशारो कयो मां सम्झ में। न्याणियुनि पढ़ाइण वारो मौज़ू बि सम्झां तो कुछ ॾुखियो आहे, भला अञा सवलो करे ॼावां। जंहिं महिल सम्झो त अब्बासीअ वारो वाइदो थोरो हाव ते वठ थो करे, जागो ताला छा थो चवां। जंहिं महिल सम्झो अब्बासीअ जो वाइदो थोरो हाव ते वठ थो करे, हाव खां मथे थो वञे, पोइ पीर नजी लाॾे थोरो या मामून साहब ॾे थोरो इशारो कजो, पोइ मूंखे सम्झाईंदो त मां पाणे वरी फिरंदुमि। पर ॾुख खां जुमिलो चइबो आहे, ख़ुशीअ मां न चओ। अल्लाह सही शला सां मुसलमान खे पको मुसलमान बणाए, आमीन त चओ। मतों शुजरो ॿुधायो, मां हाणे हेठि हलंदा था चऊं। शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि मुबारक टोटल 63 साल या घणी? शेरे खुदा जी उमिरि मुबारक टोटल 63 साल। नालो अथसि अली, नालो
नालो अली तस कुन्यो अबु तुराब तस अबुल हसन तस लकब मुर्तजा तस लकब मुर्तजा तस शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला जो कद मुबारक विच थरो न तमाम ड्रगोहा न तमाम नड़ो विच थरो कदो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला जो दाढ़ी मुबारक सीनो मुबारक भरे बिहंदी हुई कान ले यो या यमलो सदर शेरे खुदा संजी दाढ़ी मुबारक सीनो पो मालूम थियो त शेरे खुदा जो आशिक उनके शेरे खुदा जो निशानी हुजन घुरजन आवा तवज्जा कर शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला 7 सालन जे उम्र में मिठड़े मोहम्मद करीम से जे खिदमत में आयो वा कदे शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला न पंजे टोटल जिंदगी में 9 शादियों कयूं मैं सजो शुजरो तो कयूं अचा घणियूं बाबा 9 जे अंग ते समझा तो जणो सीउ तो वठे आवा अवा न कुरान में घणन जी मोकल मिलला घोट आयो घोट वेठो आहे न जेकरे फिलहाल शादी जे भव जूं ॻाल्हियूं न कबियूं हिकु ॾींहुं आवरी पाण समझी वेंदो हली सभई फ़ाइदा ॿुधाए बद हली ॿियो पासो घोट खे ॿुधाइबो ई न अवा कीअं हली ॿियो पासो तवज्जा कंदो हल तमा अर्ज़ पो कयो हेडे कलामुल्लाह में रब फरमायो 4 शादियों कयो फलकिहु मा ताबलकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा रब फरमायो 2 भी करे सगो था 3 भी करे सगो था 4 भी करे सगो था फ़इन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाइद रसई चाडियो साहब रहमतुल्लाह अलैह जो अल्लाह उन जे कब्र जे मथा किरोड़ा रहमतुन जा मींह नाज़िल फरमाए साईं चांडियो साहब जिन वडड़न जा बयान बुधान साईं चांडियो साहब जो तर्जुमो तो बुधाया फरमाइंदा फ़इन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाइद उन साईं चांडियो साहब रहमतुल्लाह अलैह जो मां नुक्तो तो बुधाया साईं चांडियो साहब चंदो तो अल्लाह शादियुनि जी शुरुआत 2 खां कई आहे फनक्यू मा ताबलकुम मिनन निसाए मसना 2 3 4 फ़इन खिफ्तुम अल्लाह तादिलु साईं चांडियो साहब चंदो अल्लाह तो चवे जे कदे भाड़ियो आहे त पो हिक खोड़ा चांडियो साहब तो चांडियो साहब हो हाय हाय एड़ा जवान वरी पैदा कोन थींदा एड़ा जवान वरी ये धरती कोन ॾिसंदी हा साईं तवज्जा करमान उन लफ्ज़ दे तो अल्लाह फ़इन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाइद रब तो फरमाए जकने अदुल इंसाफ न करे सके त पो हिक ही काफी आ अवा अजो अदुल इंसाफ आए गालायो थोड़ो मां वरी पांजे तरफ को सभई सियाणा समझदार वेठा हो कुरान तो चवे त मर्द 4 शादियों करे सघन था मां वरी पांजे तरफ को बाऊं बधी चवंदो आ त हिक पालेव सवाब चैन जो ही मिलंदो आहे अलाए छा चयो हिक पालेव त सवाब हिक ही अधमो थी करे न सुबुह जी ख़बर थी पवे न शाम जी ख़बर जे लिस्ट थी ठाहे ॾे सौदे जी वञणो आहे हमरा खे वगड़न त बीठो आहे वारे छा थियो अल्लाह से असांजे नौजवान के सही समझ दे मां ॾाढी ब्रेक ते लत ॾिनी हलां थो छो त स्टेट सॼी भरी पई आहे बुज़ुर्गनि मां इहे न सही ऐं वॾो कैप्सूल था वाइज़ में ॾियूं त घुमरा थो करे अलाए मुंहिंजे लफ़्ज़ खे सम्झो था हलण भई नरी टिकी मिड़े हल्को फुल्को जीअं बसि तबियत ठीक थी वञे हीअं सही दुरूद शरीफ़ पढ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तवज्जा कर जेको मां जुमलो अर्ज़ रखण पहुचाया जे कदे या गाल निकती आ त 2 जुमला भी चयूं तो अला भले 2 कयो 3 कयो 4 कयो पर अदुल इंसाफ कजो साचम असा के 2-3 रुपया हुंदा त शादी करण जो शौकीन हूंदो बी शादी कए त अगली जणो ॾिठल ई न सका घुमण आई ॿाहिरों पाड़े जी चयो थी त पो थोड़ो हेठ लहां थो छा ख्याल आ न था ॻाल्हायो हा वाह
बी कयई त मना अगली पेरी जनो डिठल ही न अलाए केर वेचारी कुराड़ी का चक्कर ते आई आ जरे बी शादी कयई त पो जनो वडीअ जो अंगूठो ही न लगंदो जी नो बेनदी वारे पे त अदी तुझा निशान ही खत्म नल भेड़ा जा बचा बीअ खां पो पेरी जा निशान भी खत्म वाह नंढड़ी माई तुझा नसीब थोड़ो अॻिते हलंदुमि पोइ नाराज़ न थीजो वरी जे सर आए में ते सारी ॻाल्हि विसरी वेंदव हे न वा बी शादीअ खां बाद में असांजी सूरत हाल कहिड़ी थींदी आहे पक्की जगह भी नंढीअ जे नाले ते में माल भी नंढीअ जे नाले ते मुझे ख्याल कयो सब कुछ नंढी माई जे नाले ते वडीअ जे नाले ते शेणा गाहो कुतर जागो था ॻाल्हायो न आवा कच्ची जाए लांढ मनव में उहा डोहे पिए नंढी जी बिस्मिल्लाह सदको वञाए तुझे इंसाफ़ था वरी जेकॾहिं मुला हक़ सचो चवंदी पोइ छा चवंदई बाबा हाणे मुला बि आंड्रा साड़नि था न न तूं आंधो डांडो ठारे छॾियो आहे मुल्क जो बाक़ी मुला आंड्रा साड़नि था हा वाह साईं ओ मुसलमान हो अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह अदुल इंसाफ़ कंदासीं इंशाअल्लाह त कयो हा वाह अल्लाह अकबर शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे ज़िंदगीअ में टोटल 9 शादियूं कयूं सवाल तो पवे त क़ुरान चइनि शादियुनि जी इजाज़त ॾिनी मुर्शिद अली साईं 9 शादियूं कीअं कयूं उन जो जवाब ॿुधाए वञा ऐं मतां तो जो माण्हू मथो फेरनि न अॼुकल्ह माण्हू बि चरिया था घुमंदा वतन हा अॼुकल्ह माण्हू बि चरिया ख़बर नथी पए अण ॾिठे अलाह के कीअं मञा अड़े सदको वञाए हाय हाय ॿियो सभु कुझु अण ॾिठे मञे थो अलाह के बि नथो मञे रसूल के बि नथो मञे सिधो सो चओ त मूंखे इस्लाम क़ुरान नथो वणे हा वाह ओ मुसलमानो शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जंहिं टाइम ते बीबी फातिमा साइण सां शादी कई उन टाइम ते बि काई बि घरवारी को न हुई हा बीबी फातिमा साइण सां शादी थी बि कंहिं बि औरत सां शादी कोन थी बीबी फातिमा खां बाद में बीबी फातिमा जे हुक्म ते बीबी फातिमा साइण जी वॾी भेण बीबी ज़ैनब उन जी न्याणी आहे बीबी उमामा इएं का फोत थी बि वञे त पोइ बि शादी करे पोइ इन लिहाज़ सां शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो टोटल 9 शादियूं कयूं अवा टोटल घणियूं ॾाढिया हरत अली रज़ी अल्लाह ताला नो के अल्लाह साईं 15 पुट ॾिना हा 18 न्याणियूं ॾिनियूं पुट घणा 15 पुट ॾिनई पर कॾहिं बि फ़ख़ुर न कई पाण वटि जेकॾहिं कंहिं वटि 6-7 पुट हूंदा न घाटो मथे हूंदो त पाण ॻोठ वारा सॾे ॾींदा छो त तोवारा छोरा सभई एसपी आहिनि सॾे हर को ॾींदो हा 7 पुटनि ज़ैमरा जो घाटो मथे हूंदो त पाण 7 पुटनि जो मां पीउ आहे पाण सॾे मिलंदा पुटनि ते फ़ख़ुर न कर वरी जेकॾहिं अलाह साईं छोकिरनि खे हिदायत ॾियां छोरनि ज़मूरनि जो मथो बिरई पोइ चवंदो दुआ घुरे न को न हुजनि हिकु सूर चङो अड़े हिकु ॻाल्हि ते त बीह उहो पोइ चवंदे ज़मूरनि ॻोठ वारनि खां वधीक मूं ते अलाह राज़ी आहे सभु छोकिरा ई छोकिरा वरी जेकॾहिं छोरनि जो मथो फिरियो आहे पोइ छा चवंदई साईं किताब त पट असां बि ॾिसंदा आहियूं त हे पराई चांहि ते गारियूं ॾींदो आहे किताब त पटबो आहे ख़र्चु वॾो ईंदो छो त तेल चढ़ी वियो आहे न किताब खोलण में कहिड़ो ख़र्चु आहे पर हुनखे चवंदासीं तेल नथो ॻाल्हाए अलाए छो कुझु त ॻाल्हाए फिरी सिरी बि ईंदव असां वटि जॾहिं फाथल बि असां वटि पोइ नखरा छाजा पोइ पराए कोप चांहि ते गारियूं छॾा ॾियो मुला हेड़ा 2 गारियूं ॾेई अधु कोप हिन जो कढंदो अधु कोप हुन मां अधु कोप इहे सॼो ॾींहुं 2-3 कोप कढी शाम जो ईंदो मुंहिंजो शाम वञी पासा जो कमु आहे चाहिनि सां हेॾे सदको वञाए अलाह साईं जहिड़ो को पेट पाले पियो हा ओ मुसलमानो तवज्जो कयो अल्लाह सही सलाह सां मुसलमान के सचो मुसलमान बणाए आमीन त चओ हवाए सभई नौजवान शइ खां वाक़ुफ़ हो हिकिड़ो घणो वीडियो हले थो पियो हो जेको निकाह पढ़ाइण वारो पढ़ाएसि थो पियो निकाह पढ़ाइण वारो चवे छा थो चवे त ला शरीक लहू छा थो चवे त हाँ 2 दफ़ा चए ला शरीक लहू जो लफ़्ज़ नथो अचे त हाओड़े हाओ चवे थो हाओड़े हा
अड़े सदो हाओड़े हा अचई थी पर ला शरीक लहू हाणे जेके ला शरीक लहू जो बि लफ़्ज़ नथो अचे उहो बि असां ते फतवा अथनि अड़े सदको वञे मुफ़्तीअ जा पुट अल्लाह सही चल सही सम्झ नसीब फरमाए आमीन चा ऐं मां हक़ीक़त ॿुधायां मां कुझु मुला चरियो आहियां नाराज़ न थींदा की मिड़े अलाए जो हुज कंदो आहे मां चवंदो आहियां त इहो जेको मौलवियुनि ते कावड़ हुजे रब करे इन जो निकाह मूं वटि हुजे शक्ल मां पढ़ियां जेकॾहिं सुथण ख़राब न थिए त मां ॾंढ भरे ॾियां न था ॻाल्हायो अलाए छो ॻाल्हायो तव्हांजो मुफ़्त में हिकिड़ो कलमो बाक़ी तव्हांखे कलमा न हे जेके चवंदा न मोला हीअं पे चएसि बाबा शाही कलमा ॿुधाए न त निकाह पको न थींदे पोइ ॾिसे साईं पैसा जेके बि चवे फ़िलहाल मूंखे हथु हल्को हथु कीअं हल्को भर से शाही कलमा ख़बर पवे अल्लाह सही चल असांजे हाल ते रहम फरमाए आमीन त चओ शेर ख़ुदा खे अल्लाह 18 धीअरूं ॾिनियूं घणियूं हिन थोरो ॿुधो जुमिलो ॿुधिजांइ हिन खे 3 धीअरूं ॼमंदियूं 4 धीअरूं घर में मातम है वेलो रब नाराज़ आहे छोड़ो छोरियूं जंहिं माईअ खे 3-4 धीअरूं ॼायूं न बसि घणो टपण मूंखे खपे ई नथी सभु छड़ो छोकिरियूं अवा पुट या धीअर माईअ जे वस में आहे कंहिंजे यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूरा औ युज़व्विजु मुज़कुराना व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा ते तो व रब्बुक यख़्लुक़ु मा यशाउ व यख्तार कंहिंजे वस में आहे इंसान जे वस में न कावड़ कंदो कर ऐं ॿुधो 15-18 घणा ॿार थिया इहो बि जोर था जेकर पुछा के 15-18 सारनि जूं बोरियूं घणियूं थियूं कीअं ॿुधाईंदव छड़ो मां नालो मटियां 15-18 सारनि जा कटा घणा थिया अब इहो त ॿुधाईंदो न एॾे तव्हां वटि अघु साॻो ई आहे पर छड़ो लॻे थो न तव्हां 2 में हो न 3 में हो हा वाह लगे तो तव्हां न 2 में हो थोड़ो ॿुधजा हा जेको मां जुमिलो चवण चाहियां थो शेर ख़ुदा खे अल्लाह 33 ॿार ॾिना हे बोर्ड हणाई वेठो आहे वगड़नि में हे बोर्ड हणाई वेठो आहे वारे यारू देरे में 2 बच्चे सबसे अच्छे छोटा खानदान जिंदगी आसान थोड़ा बार प्यारो ही प्यारो घणा बार दिल ते बार साईं मीर मोहम्मद मीरक वारा फरमाईंदा बाबा शरीयत असांजी रहनुमाई थी करे कलामुल्लाह रसूलुल्लाह असांजो सजणो आहे साईं हीअं मिसाल ॾेई करे फरमाईंदा आहिनि थोरो ॿुधजो साईं फरमाईंदा आहिनि बाबा हिन दौर में जेकॾहिं चवे थो हिकु पुट हिकु धीअ पुट वॾो थियो जेको थियो ई हिकिड़ो पुट इहो पीउ माउ जे फरमाइश ते शादी कंदो या पंहिंजे नथा ॻाल्हायो छोकिरा तव्हां ॻाल्हायो भला छॾियो हेठनि खे अवाई न हुजे भी हिकिड़ो पिण सके भले सोलर जे तार जी ताकत न हुजे पर शोरो 16,000 में हथ विझंदो मुझे लफ्ज़न के सब समझो था पिण के सोलर वारे तार जी ताकत भले न भी हुजे पर हे विझंदो 16,000 में बिजली में हथ हुजे के ट्रांसफार्मर भी न हुजे पोइ अलाह बचावई छा कयूं हा आज के सब्ज बाग ॾेखारींदा हो जेके सब्ज बाग फोन ते ॾेखारींदा हो पोइ मां वरी वाइदनि में चवंदो आहियां ओ मुंहिंजी अधी ओ मुंहिंजी भेण मां वरी कुझु खुलियल हूंदो आहे ओ मुंहिंजी भेण मोबाइल ते न हुनजो पीउ गॾु गाॾो हलाईंदो थी पिण ते दुकान ते हूंदो आहे छोरो सुञो अथई थोरो अॻिते हलंदुमि छा ख़्याल आहे थोड़ो मुझो जुमलो ॿुधजो नौजवानो थोड़ो जुमलो ॿुधजो जेको मां जुमलो चवण चाहियां थो सिविल कोर्ट सेशन कोर्ट फैमिली कोर्ट ये धिका थाबा गरीबन जे कमन सां खाधा आहिनि अल्लाह ॼाणे थो उतां जो मंज़र मूंखे यादि हूंदो आहे मतां थोरी पंहिंजे लालच जे करे कंहिंजे पीउ माउ जी इज़त विञायूं अचिजे तोखे बि अल्लाह इज़त ॾिनी आहे छा ओ मुसलमान हो अल्लाह सही शल असांजे हालत रहम फरमाए आमीन त चओ साईं बीरन साहब फरमाईंदा पुट हुजे उन पसंद जी शादी के अबे के छॾियो हलियो वियो न्याणी जवान थी न्याणी पणाए छॾे अब हाणे कुराड़नि जो केरु बबार जो प्यारो छोकिरो हलियो वियो न्याणी पणाए जो कुराड़ा त साॻा ई अकेला न
पो तॾहिं साईं फरमाईंदा त महबूब फरमाए तज़वजुल वदूदल वुलूद फइनी उबाही बिकुमुल उमम यौमुल क़ियामा। साईं फरमाईंदा अल्लाह जे हबीब जो फरमान आहे शादी अहिड़े खानदान में कयो जेका ॿार घणा ॼणे 4-5 पुट हूंदा सभु त चंडा न निकिरंदा। ॻाल्हायो भला। को त पीउ जे कॾ बि हूंदो को त माउ जे कॾ बि। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला के 15 पुट 18 धीअर यो मतो खानदान बुधाए में बच्चा बार बुधायम। अगते हज़रत अली रज़ी अल्लाह ताला नो आका जे झोल मुबारक में किं आया, शादियों किं आयूं, जिंदगी किं गुजरी, खिलाफत किं मिली। शल अल्लाह रब्बुल आलमीन तोखे मुखे मिठड़े अली संजो सच्चो आशिक गुलाम बणा। आमीन चो। मां पंहिंजी दुआ न तो घुरा। हर साईं मोहम्मद कासिम साहब दामत बरकात आलिया साईं बेर वारन वडन जा शागिर्द उन्हनि जा फर्जंदन साईं अब्दुल मुजीब साहब। दुआ आखिर में, नतीजो भी आखिर में। अब नतीजो भी आखिर में, पगार भी आजा पगार भी चो इंशाअल्लाह। ऐं हिननि इलाइक़नि जे लिहाज़ सां इहा असां दावा कंदा आहियूं त तव्हां पछाड़ीअ ताईं निभाइण वारा हो। कहिड़ा कहिड़ा पछाड़ीअ ताईं निभाइण वारा हो? आखिर ताईं मेहमान जो दीदार भी कंदो, मेहमान जे मिठड़ी ज़ुबान मां कुरान पाक जूं ॻाल्हियूं भी ॿुधंदो। अल्लाह से मुखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अवां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह हिन जोड़े खे आबाद बनाए, शाद बनाए। अल्लाह से तव्हां असांखे बि तौफ़ीक़ ॾे त बच्चन जे शादियुनि जे मौक़नि ते अल्लाह जो कुरान पाक पढ़ाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।